पैसा वठंदा आहिनि, उहे बि मौलवियुनि ते कावड़ा वेठा आहिनि, जिनके सुबह शाम ज़ाल बाबा पादर हणी उथारींदी बिहारींदी आहे, उहे बि मौलवियुनि ते छिताड़े। ख़बर आहे मूंखे तव्हांजी घर में केतिरी हलंदी आहे, मुतबर थिया फिरंदा था वरतो। लेकिन मां गौर कयो आहे सोट त तनकीद मौलवियुनि ते छो पई थिए, गारियूं मौलवियुनि खे छो पियूं मिलनि, एतिराज़ मौलवियुनि ते छो पिया थियनि। मां घणो इन ते सोचियो, सोचण खां पोइ मां इन नतीजे ते पहुतुम त सॼी सिंध में सभु जमातूं सुती पियूं आहिनि, सभु पार्टियूं निंड पियूं आहिनि, कंहिंखे सिंध जो ख़्यालु कोन्हे, ग़रीबनि जो ख़्यालु कोन्हे, कंहिंखे सैलाब ऐं कोरोना में सिंध में बुख मरंदड़नि जो ख़्यालु न आयो। सिंध खपाईंदे पादर खाईंदे जा नारा जमीयत उलमा हया, ॿिया सभु बिरड़नि में हा। काला बाग डैम जी शरई अदावत ख़ैर कानूनिया जो नारो ऐं फतवा जमीयत उलमा ॾिनी, सभु सुतल हा। जॾहिं सिंध ते अमेरिका कब्ज़ो कयो, नेटो कब्ज़ो कयो, जैकबाबाद जे एयरपोर्ट ते, मुंहिंजे सिंध जे एयरपोर्ट ते अमेरिका जे फौजनि कब्ज़ो कयो त सिंध 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 करण वारा बिरड़नि में हा। उन अमेरिकी कब्ज़े जे ख़िलाफ़, उन नेटो जे कब्ज़े जे ख़िलाफ़ सीननि ते गोलियूं जमीयत उलमा इस्लाम जे कारकुननि खाधियो। सिंध जे जज़ीरनि, सिंध जे वसीलनि, सिंध जे बेटनि जो केस जमीयत उलमा विढ़ियो। नमरता जो नौशीन जो केस जमीयत उलमा विढ़ियो। स्कूलनि अस्पतालुनि जो केस जमीयत उलमा विढ़ियो। गैस ऐं पेट्रोल जो केस जमीयत उलमा विढ़ियो। मज़दूरनि जो केस जमीयत उलमा विढ़ियो। अॼु सिंध जे अंदरि मंदरनि जी बाहि, इमाम बारगाहुनि जी बाहि, दरगाहुनि जी बाहि जमीयत उलमा विछाई। यूनियन काउंसिल में वार्ड हुजे, वार्ड ते वडेरे जे वाठे जो मुक़ाबलो जमीयत उलमा कयो। यूनियन काउंसिल ते भोतार जे चमचे जो मुक़ाबलो जमीयत उलमा कयो। नारगाणे में बिलावल जो मुक़ाबलो जमीयत उलमा कयो। नवाब शाह में सरदारी साहब जो मुक़ाबलो जमीयत उलमा कयो। बन्नू आकिल में वडेरे जो मुक़ाबलो जमीयत उलमा कयो। रोड़ीअ में नवाब जो मुक़ाबलो जमीयत उलमा कयो। सखर जे क़ौमी असम्बलीअ ते सरमाएदारनि मालदारनि जो मुक़ाबलो जमीयत उलमा कयो। इन्हनि भोतारनि खाननि नवाबनि ऐं सरदारनि सां अखियुनि में जमीयत उलमा मिलाए करे उन्हनि जो मुक़ाबलो कयो। सैलाब में ग़रीबनि जा दर खड़काए करे उन्हनि ताईं इमदाद जमीयत उलमा पहुचाई। मां घणो सोचियो आहे, मां इन नतीजे ते पहुतो हां त भोतारनि खाननि नवाबनि ऐं सरदारनि खे ख़तरो महसूस थी रहियो आहे त सभु सुतल आहिनि, मुक़ाबले में जमीयत उलमा है। नज़र खुटे थी, माण्हू नथा खुटनि। मौलवियुनि जे जलसनि में एतिरा माण्हू आहिनि, किथे मौलवियुनि जे हथां इनक़िलाब न अची वञे, किथे मौलवियुनि जे हथां सिंध असांजे हथनि मां निकिरी न वञे, किथे मौलवियुनि जे हथां ग़रीबनि खे, मिस्कीननि खे, खारिन ऐं मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ न मिलनि, किथे मौलवियुनि जे हथां सबाझड़ी सिंध जे बेटनि, जज़ीरनि, वसीरनि जी चौकीदारी न थिए। इन्हनि खे पंहिंजे इक़्तिदार जो ख़तरो मौलवियुनि खां महसूस थी रहियो आहे। इन जे करे इन्हनि सोशल मीडिया ते पंहिंजा वाठा, डाउट, चमचा, तनख़्वाहदार छॾिया आहिनि त अवाम जे ज़हननि खे मौलवियुनि खां ख़राब कजे, ताकि मौलवियुनि जो रस्तो रोके सघिजे। पर उन्हनि खे चवण थो चाहियां, प्यारे बाग़ में हे अज़ीम शान इज्तिमा ॾिसो, हे हज़ारनि जो इज्तिमा पैगाम ॾेई रहियो आहे त अञा बीहो, अञा तव्हांजी निंड काथे हराम थी आहे। तव्हांजी निंड तॾहिं हराम थींदी जॾहिं सिंध जे वज़ीर आला हाउस ते जमीयत उलमा इस्लाम जो झंडो राज कंदो।